शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी कत्ल केस जी दहशतगर्दी तोड़ अदालत में ॿुधणी थी गुज़री। पुलिस गिरफ़्तार जवाबदार असगर लुंड खे पेश कयो ऐं शहीद नसरुल्लाह गडानी जो वकील अदालत में मौजूद हो। अदालत में ॿिन्ही धुरनि जे वकीलनि दलील पेश कया। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी 11 सेप्टेम्बर ताईं मुलतवी कई। शहीद सहाफ़ी जे वकील केस ट्रांसफर करण लाइ पिण दरख़्वास्त दाख़िल कई। वकील सलाउद्दीन पंवर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वारसनि ते दबाव हुजण करे गैर जानबदारी लाइ केस ॿी अदालत में मुंतक़िल कयो वञे। रस्तो हुजे जेको अख़्तियार कजे ऐं इंसाफ़ वठिजे। उन खां पोइ असां सभु साइलेंट थी वियासीं, पर रिसेंटली तव्हां ॾिठो त कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़े जज ते जेका हुन ते पाण ते गुज़री उहा बीही हुन पाण ॿुधाई त असांखे कहिड़े तरीक़े जूं ऑफर्स कयूं वियूं, असां ते केतिरो प्रेशर विधो वियो ऐं असां सां कहिड़ा कहिड़ा मामलात कया विया त हिकिड़ो दफ़ो असां को बि एक्शन न वठूं त तव्हांखे एॾी वॾी पोस्टुनि सां, एॾी वॾी मराद सां, एॾी वॾी फैसिलिटीज़ सां नवाज़ियो वेंदो। हाणे असांजो ॾोह न आहे। असां चवंदा आहिनि त खून जो बदिलो मख़लूक न वठंदी, खून इंसान बंदे ऐं रब जे हथ में आहे। हीअ असां तव्हांजे हथ में ॻाल्हि ई न आहे, हीअ रब जा मामलात आहिनि। ऐं तव्हां पाण ॾिठो त हिकिड़े जस्टिस सुप्रीम कोर्ट जे जस्टिस बि उहा आप बीती बि ॿुधाई त मूंसां कहिड़ा कहिड़ा मामला थिया, मूंखे कहिड़ियूं कहिड़ियूं ऑफर्स रहियूं, पर इवन उहे सेशन जज सां बि कहिड़ा कहिड़ा मामला थिया। लिहाज़ा इन स्टेटमेंट खां पोइ फैमिली अॻिते आई ऐं फैमिली चयो त हाणे त हर शइ खुलियल आहे। असां नथा चऊं, पर जेको तव्हां पाण था चओ पिया, जेका तव्हां ते पाण ते गुज़री आहे, जहिड़े हालात में तव्हां असांजे हिन केस खे डिस्पोज़ कयो आहे, इहा ॻाल्हि हाणे लिकियल न आहे। लिहाज़ा असां कोर्ट ते नो कॉन्फिडेंस, असां ते कोर्ट ते भरोसो न आहे। असांजो केस चीफ जस्टिस साहब खे रिक्वेस्ट कर त असांजो केस कीअं इम्पार्शल, ईमानदार ऐं ऑनेस्ट माण्हू जे तरफ़ मोकिलियो वञे, कहिड़ी कोर्ट में मोकिलियो वञे जिथे लोकल इन्फ्लुएंस न हुजे, लोकल प्रेशर न हुजे, जिथे जज इन केस खे डिसाइड कंदे पाण खे सिक्योर फील करे त उन कोर्ट में मोकिलियो वञे त जीअं असां प्रॉपर नसरुल्लाह गडानी जो ट्रायल जेको आहे उहो प्रोसीड करे सघूं, जिथे असांजे गवाहनि खे धमकियूं न ॾिनियूं वञनि, जिथे असांखे जान सां मारण जूं धमकियूं न ॾिनियूं वञनि। त इनशा अल्लाह ताला असां हिन केस में अॼु असां पंहिंजी स्टेटमेंट जेका हुआ उहा कोर्ट में फाइल कई आहे त जेको प्रीवियसली थी चुको आहे हिन केस में, जेको इन खां पहिरियां थी चुको आहे, चालान असांखे ॿुधे बग़ैर एक्सेप्ट कयो वियो ऐं उन खां पोइ जेके बिहेवियर्स रहिया आहिनि, लिहाज़ा असां हिन कोर्ट में नसरुल्लाह गडानी जो केस प्रोसीड करणु नथा चाहियूं पिया। जो असां सम्झूं था त ही कोर्ट जेका हुआ उहा अक्यूज़ पर्सन जिन जा नाला डिस्चार्ज कराया विया, ख़ालिद लुंड, शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड, उन्हनि जे प्रेशर में आहे, उन्हनि जे इन्फ्लुएंस में आहे। लिहाज़ा असांजो केस कंहिं ॿी जाइ ते ट्रांसफ़र करियो वञे त जीअं असां प्रेशर खां ऐं कंहिं धमकियुनि आमेज़ मामलातनि खां हटी करे असां सही सां उन केस खे प्रोसीड करे सघूं। ओॾां मुख़ालिफ़ धुर जे वकील मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त अॼु हिन केस जी हाज़िरी रखियल हुई नसरुल्लाह गडानी जे मर्डर केस जी, हिन में 27 तारीख़ थी चुकियूं आहिनि। 27 तारीख़ ते फ़रियादी पेश न थिया आहिनि। अॼु 28 तारीख़ हुई जंहिंमें फ़रियादी थी पेश थी करे इहो त चए त मूंखे हिन कोर्ट ते एतमाद न आहे, बराए महिरबानी मुंहिंजो केस ट्रांसफ़र करण जी। इहो ई ख़दशो हुयो त इहे माण्हू अॻु में ई हिन जी एप्लीकेशन फाइल कनि हा त असांखे एतमाद न आहे। इहो रुॻो डिले करण जे लाइ, टेक्टिस करण जे लाइ, डिलेइंग टेक्टिस यूज़ था कनि केस खे प्रोलॉन्ग करण जे लाइ। मूंखे जेके ख़दशात आहिनि इहे उमेर बाब वांगुरु केस इहो जेको आहे सॼी सिंध रुलंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।